इन क्लिप में असां सूरह बकरा जे 10 रुकू जो तर्जुमो ॿुधंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं यादि करियो जॾहिं असां बनी इसराइल खां वाइदो वरितो त अवां अल्लाह जी पूॼा करियो ऐं माउ पीउ सां भलाई करियो ऐं माइटनि ऐं यतीमनि ऐं मिसकीननि सां पिणु भलाई करियो ऐं माण्हुनि खे चङी ॻाल्हि चओ, नमाज़ क़ाइमु रखो ऐं ज़कात ॾियो। पोइ अवां वाइदे खां फिरी विया मगर के थोरा तव्हां मां क़ाइमु रहिया ऐं तव्हां आहियो ई मुंहुं मोड़ींदड़। ऐं यादि करियो जॾहिं असां अव्हां खां पको वाइदो वरितो पंहिंजनि जो खून न कंदा ऐं न पंहिंजनि खे संदनि ॻोठनि मां ॿाहिरि कढंदा। पोइ अव्हां उनजो इक़रार कयो ऐं उन लाइ अॼु बि तव्हां गवाह आहियो। पोइ तव्हां उहे ई आहियो जो पंहिंजनि खे क़त्लु करियो था ऐं पंहिंजनि मां ई हिकु गिरोह खे संदनि वतन मां कढो था। तव्हां उन्हनि ते ज़ुल्म कंदड़ मुखालिफ़नि जे गुनाह ऐं ज़्यादतीअ में मदद करियो था ऐं जेकॾहिं उहे अव्हां वटि क़ैदी थी अचनि था त बदिलो ॾेई खेनि आज़ादु करायो था ऐं उन्हनि खे संदनि घरनि मां कढणु तव्हां ते हराम आहे। त छा ख़ुदा जे किन कमनि ते ईमान आणियो था ऐं किन जो इनकार करियो था? पोइ जेको तव्हां मां ईअं करे उनजो बदिलो ॿियो छा थी सघे थो सवाइ हिन जे जो दुनिया में ख़्वार थिए ऐं क़यामत जे ॾींहुं उहे निहायत सख़्तु अज़ाब ॾांहुं मोटाया वेंदा ऐं अल्लाह तव्हांजे करतूतनि खां बेख़बर न आहे। इहे आहिनि उहे माण्हू जन आख़िरत जे बदिले दुनिया जी ज़िंदगी ख़रीद कई, सो न उन्हनि तां अज़ाब हल्को थींदो ऐं न उन्हनि जी मदद कई वेंदी।